अस्सलाम नाज़रीन, मेरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर पारां सहाफ़ियुनि खे डिनर ॾियण वारी तकरीब दौरान फायरिंग, डोनाल्ड ट्रंप ज़रे घटि बची वियो। सेक्रेटरी एहलकारनि हमले आवारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सदर ट्रंप सोशल मीडिया अकाउंट ते हमले जी सीसीटीवी वीडियो जारी करे छॾी। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हमलो कंदड़ जवाबदार सिक्योरिटी चेक पॉइंट ते हमलो करे डोड़ंदो तकरीब वारे हाल में दाख़िल थियो। सेक्रेटरीट एहलकारनि ट्रंप ऐं संदसि घर वारी ख़ातून अव्वल खे ॿाहिरि कढी महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो। सदर ट्रंप चयो त हमले आवर खे पकड़े वरितो आहे। वधीक जांच बैदि ख़बर पवंदी। फायरिंग कंदड़ जवाबदार वटि केतिरा जदीद हथियार हुआ। हिकु एहलकार खे गोली लॻी पर बुलेट प्रूफ जैकेट सबबि महफ़ूज़ रहियो। अमरीकी सदर ख़्याल ज़ाहिर कयो आहे त हमले आवर जो हदफ़ पाण हो। ईरान जो हमले सां को बि तालुक़ न आहे। ट्रंप चयो त फायरिंग जो वाक़ियो ईरान जंग में फतह खां रोके नथो सघे। अमरीका खे अज़ीम मुल्क बणाइण लाइ अञा वधीक जीअणो आहे। हमले कंदड़ गिरफ़्तारी वक़्तु सख़्त मज़ाहिमत कई। जल्द ख़बर पइजी वेंदी हिन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ चयो आहे त वाशिंगटन में डिनर दौरान फायरिंग जे वाक़िए ते सदमो पहुतो। सदर ट्रंप ऐं ख़ातून अव्वल जी सेहत बाबति ॼाण मिलण बैदि ख़ुशी थी। एक्स ते बयान जारी कंदे वज़ीर आज़म चयो त वाक़िए जी ख़बर ॿुधण बैदि दिली सदमो पहुतो। सदर ट्रंप ऐं संदसि घरवारी जी ख़ैरियत मालूम थियण बैदि रूह खे राहत ऐं दिलि खे ख़ुशी महसूस थी। संदन वॾी ॼमार लाइ दुआ घुरायां।